अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। جاء الحق وزهق الباطل إن الباطل كان زهوقا جاء الحق وزهق الباطل إن الباطل كان زهوقا جاء الحق وزهق الباطل إن الباطل كان زهوقا إن الباطل كان زهوقا. الحمد لله نعمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن محمدا عبده ورسوله. فإن خير الحديث كلام كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وآله وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. فرب زدني علما رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام ميم ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر: يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. तमाम तारीफ़ूं हम्दो सना उन रब्बुल इज़्ज़त जे ज़ात जे लाइ हुजनि जेकॾहिं इंसान अगरि कंहिं तन्हाईअ में वेही करे लिखण जी कोशिशि करे ऐं दरख़्त जे वणनि जे पतनि खे पननि खे कागज़ जी सूरत ॾिनी वञे ऐं वणनि जे काठियुनि खे कलम जी सूरत ॾिनी वञे ऐं दुनिया जे अंदरि जेको कुझु पाणी आहे, समंदर, वाह, नहरूं, शाखूं, उन्हनि सभिनी खे मस्त जी शक्ल ॾिनी वञे, उहो इंसान रब जूं वॾायूं बयान करे करे लिखणु शुरू करे, जेकॾहिं उहो इंसान लिखणु वेहे इंसान जो तसव्वुर ख़त्म थी सघे थो। कलम जी शक्ल जेकी वण आहिनि उहे वण ख़त्म थी सघनि था, मस्त जेकी समंदरनि जे शक्ल में आहे उहा मस्त ख़त्म थी सघे थी, पर रब जूं तारीफ़ूं ख़त्म थी नथी सघनि। قل لو كان البحر مدادا لكلمات ربي لنفد البحر قبل أن تنفد كلمات ربي ولو جئنا بمثله مددا. ऐं उन खां पोइ दुरूद शरीफ हुजे जनाब आका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे साथी जेको लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन जो नमूनो असांजे लाइ आहे। ज़िंदगी में उथण वेहण, ग़मी ख़ुशी, दावत तबलीग, हर तरह
अल्लाह तबारक व तआला असांजे लाइ हुनजी शख्सियत नमूनो पेश कयो, चाहे उहा अखलाक जी सूरत हुजे, चाहे वो दुनिया जो को बि मामलो हुजे, असांजे लाइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बतौर मुअल्लिम वज़ाहत कई आहे। रिश्तनि जो मामलो हुजे, बतौर पीर जे, बतौर भाउ जे, हर तरह अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां ऐं जनाब यानी जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जे मदद सां इत्तबिउ मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। छो अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पैरवी उन शइ जी कर जेकी तोखे मथां वही करे ॾिनी वई आहे। वला तत्तबिउ मिन दूनी, उन्हनि खां पुछो वञे जेके असांखे इन जीअं अदा तव्हांजी तरफ़ महबूब साहब इशारो करे रहियो हो त दुनिया जे अंदरि सफ़र का ठाहिण वारा, दुनिया जे अंदरि फिरका वारियत खे हवा ॾियण वारा, अगरि उन्हनि खां पुछो वञे त ही तव्हांखे शयूं कहिड़ी ॻाल्हि जे करे मजबूर कनि थियूं? वला तत्तबिउ मिन दूनिही जे अंदरि इहे शयूं शामिल आहिनि या न? न, ठीकु आहे, हदीस त आहे, पर छा इमाम साहब ग़लति हो? छा इहा सही आहे? हदीस त आहे, पर छा असांजो फिलाणो जेको मौलवी छा उन जे नज़र में इहा कान हुई? पोइ इन आयत जो मूंखे तर्जुमो ॿुधायो, वला तत्तबिउ मिन दूनी, यानी उन शइ जी पैरवी न कयो जेकी रब जे तरफ़ां न हुजे। असां चयूं था न, असां इहा ॻाल्हि खे कयो, सवाद आज़म यानी 4 इमामनि जी इत्तिबा करण लाज़िम थींदी, वाजिब थींदी। पोइ असां कहिड़ी तरह सही रस्ते ते हली सघंदासूं, इहदिना सिरातल मुस्तक़ीम कीअं वठी सघंदासूं? त मुंहिंजा दोस्तो, इहा हिकिड़ी इब्तिदान ज़िमननि में ॻाल्हि अची वई, पर मुंहिंजो मौज़ू इहो न आहे। मूं जेको मौज़ू खयो आहे उहो आहे तक़वा जे बारे में। तक़वा छा आहे ऐं मुस्तक़ीम केरु आहिनि, इन जी सिर्फ़ इहा शइ मूं इशारो कयो त वला तत्तबिउ मिन दूनिही जे अंदरि हर उहा शइ आहे, चाहे उहो वक़्त जो इमाम हुजे, वक़्त जो मुज्तहिद हुजे, वक़्त जो मौलवी हुजे, वक़्त जो आलिम हुजे, तव्हां उन खे बाह मां वठी करे पुछी सघो था। कंहिं बि महफ़िल में, कंहिं बि मजलिस में हुन खां पुछी सघो था, आया इहा ॻाल्हि जेकी तो कई आहे इन ते कंहिंजी ख़तम आहे? क़ाल अल्लाह आहे या क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे त असीं तुंहिंजी ॻाल्हि मञंदासूं, चाहे वक़्त जो इमाम छो न हुजे, चाहे वक़्त जो फ़क़ीह छो न हुजे, असां तुंहिंजी ॻाल्हि इन वठण जे लाइ तयारु आहियूं। पोइ असीं कामयाब ऐं कामरान थी सघंदासूं ऐं इहदिना सिरातल मुस्तक़ीम पोइ असांखे हासिल थी। वला तत्तबिउ ऐं ॿिए हंधि अल्लाह ताला वला ततफरक़ू, ऐं ॿिए हंधि अल्लाह फरमाए थो त इत्तबिउ मा उनज़िल इलैकुम, ॿी जॻह ते चए थो त तव्हां फिरक़नि में तक़सीम न थियो ऐं ॿियनि रस्तनि खे न वठो। जेकॾहिं तव्हां ॿियनि रस्तनि जे पोयां विया हो, तव्हांखे सिधो रस्तो, तव्हां भटकजी वेंदा हो ऐं सिधे रस्ते ते अचण ई तव्हांजो मुश्किल आहे। अॼु जेको माहौल हले पियो इन तरह जो हली रहियो आहे, ऐं वॾा वॾा पगड़ियूं पातियूं पियूं अथनि ऐं वॾियूं वॾियूं ॾाढ़ियूं अथनि ऐं तस्बीह हथ में अथनि, 5 वक़्त नमाज़ूं पढ़नि था, पर हुनजो अक़ीदो अगरि ॾिठो वञे, अंदरि खे अगरि हुनजे दिलि में ॾिठो वञे, हू चवंदा हे जेके पीर ओलिया अल्लाह ही सभु सीढ़ियूं आहिनि। इहो वॾो हिकिड़ो वसी मौज़ू आहे ऐं इन शइ जी तरफ़ नथो वञणु चाहियां, ऐं पंहिंजे मौज़ू ते अचणु चाहियां थो। मौज़ू इहो आहे त मुंहिंजा दोस्तो, तक़वा जेकी आहे अरबीअ में इत्तक़ा ऐं वत्तक़ा ऐं विक़ा मां हिन जी मस्तर आहे। विक़ा जी माना आहे पंहिंजे पाण खे बचाइणु। पंहिंजे पाण खे कीअं बचाइणु? जीअं तव्हां कंहिं बि रस्ते में वञो पिया त तव्हांखे पंहिंजी हिफ़ाज़त करणी पवंदी। चवंदा आहिनि त यार ड्राइवर भलो आहे जंहिंजो दिफ़ा सुठो हुजे, ॿियनि खे सिर्फ़ु तूं गाॾी हलाइण जो माहिर न आहीं, पर ॿियनि खे बचाईंदे, ॿियनि जो जेके उबता सुबता ड्राइवर लॻनि उन्हनि खे बि बचाईंदे त तूं कामयाबु आहीं, न त तुंहिंजी ड्राइवरी माना कामयाबु न आहे। सैयदना उमर रज़ी अल्लाह अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछो वियो त तक़वा छा आहे? चई छा तूं कंहिं अहिड़े रस्ते ते न वियो आहीं जंहिंमें कंडा हुजनि, पोइ उन रस्ते ते तूं छा कंदो आहीं? जलीलुल क़दर सहाबी आहे, उनखे जवाबु ॾेई रहियो आहे शख़्स
तीअं आऊं हीअं कंदो आहियां, जे रस्ते तां वेंदो आहियां लाज़िम कंडनि खां पंहिंजे पाण खे बचाए पोइ वेंदुसि। की पोइ इहा ई माना आहे तक़वा जी। तक़वा जी माना इहा आहे त जेको जहन्नम वारो रस्तो आहे, जेको ग़लति रस्तो आहे, उन खे पंहिंजे पाण खां बचाइण, ऐं जेको सिधो रस्तो आहे उन खे पंहिंजे पाण खे वठी हलण, इन जी माना आहे तक़वा। इस्तिलाही ऐं लुग़वी तव्हांजे साम्हूं इहा कई त विक़ा, अरबी में विक़ा जी माना आहे पंहिंजे पाण खे बचाइण, ऐं इस्तिलाही माना इहा आहे त जन्नत वारे रस्ते जी तरफ़ रुख करण, ऐं हर उहे शयूं जेके अल्लाह तबारक व तआला जे इताअत में अचनि थियूं उन्हनि खे बजा आणण, इहो जन्नत वारे रस्ते वञण, ऐं हर उहे शयूं जेके जहन्नम जी तरफ़ वठी वञनि उन्हनि खां पंहिंजे पाण खे बचाइण, पंहिंजे पाण खे संभालण, चाहे उहो असांजो कहिड़ो बि मोड़ हुजे, चाहे ख़ुशी हुजे, चाहे ग़मी हुजे, हर मौक़े ते असांखे हर उन्हनि कमनि खां बचाइणु खपे जेके असांखे ग़लति रस्ते ते वठी। ऐं इहो ई फ़लसफ़ो, इहो ई मतिलबु शरीयत जो आहे, दीन इस्लाम जो आहे। क़ुरान मजीद जे नाज़िल करण जो मतिलबु अल्लाह तबारक व तआला फरमाए रहियो आहे, अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब, बेशक ही किताब ला रैब फीह, हिन किताब में को कंहिं बि शक जी गुंजाइश न आहे, हुदल लिल मुत्तक़ीन, ऐं हिन किताब मां केरु भलाईअ जो रस्तो वठी सघे थो, केरु नसीहतूं हासिल करे सघे थो, केरु पंहिंजे पाण खे जहन्नम जे रस्ते खां बचाए सघे थो। हुदल लिल मुत्तक़ीन, उहो शख़्स जेको मुत्तक़ी परहेज़गार थींदो उन्हनि खे ही किताब हिदायत वारे रस्ते तरफ़ रहनुमाई कंदो। वसीक़ الذين كفروا إلى جهنم زمرا حتى إذا جاءوها فتحت أبوابها وقال لهم خزنتها ألم يأتكم رسل منكم يتلون عليكم آيات ربكم وينذرونكم لقاء يومكم هذا قالوا بلى ولكن حقت كلمة العذاب على الكافرين قيل ادخلوا أبواب جهنم خالدين فيها فلبئس مثوى للمتكبرين وسيق الذين اتقوا ربهم إلى الجنة زمرا الله تبارك وتعالى हिननि आयतुनि जे तरफ़ हिकिड़ो दर्स ॾेई रहियो आहे, ॿिनि गिरोहनि जो ज़िक्र करे रहियो आहे। हिकु उहो गिरोह जेको जहन्नम में दाख़िल कयो वञी रहियो आहे, जहन्नम में उन्हनि खे उछलायो वञी रहियो आहे, ऐं जॾहिं हू जहन्नम में वञनि था, वसीक़ الذين كفروا إلى جهنم زمرا حتى إذا جاءوها وفتحت أبوابها وقال لهم خزنتها, जहन्नम जा दारोगा उन्हनि खे चवंदा, अलम यअतिकुम रुसुलुम मिनकुम, छा तव्हां वटि अल्लाह जा निमाइंदा पैगंबर रसूल कोन आया हुआ। अलम यअतिकुम रुसुलुम मिनकुम यतलून अलैकुम आयाति रब्बिकुम, जिन तव्हां जे मथां आयतूं क़ुरान जूं कोन पढ़ियूं हुयूं छा। वयुनज़िरूनकुम लिक़ाअ यौमिकुम हाज़ा, छा तव्हांखे हिन रब जे मुलाक़ात खां डिॼारियो न वियो हो छा। क़ालू बला, जवाब ॾींदा जी हाँ आया हुआ। अॼु बि तव्हां ॾिसंदा मुंहिंजा दोस्तो जेके भलियूं महफ़िलूं आहिनि, अॼु त असां पंहिंजे पाण खे इहो ई काफ़ी सम्झो आहे। तदान मौली साहिबु ईंदो, तकरीर ग्रुप में सेट थींदो, बसि उते ॿुधी छॾींदो। हाणे केरु वञे, वरी केरु वञी तकरीरूं ॿुधे, ऐं भला ठीकु आहे ग्रुप में ईंदो ई ॿुधी छॾींदो। ऐं जेकॾहिं कंहिं फनान जो या कंहिं फनकार जो या कंहिंजो मुक़ाबिलो हुजे त उते ॾिसंदा त साईं जेको सो भले कपिड़ा बि पातल हुजनि, पूरा सूरा कुझु बि हुजे, भले 5 ज़रूरी कम बि हुजनि, उहे बि छॾे यार
उन महफ़िल में ॾिसंदा त माण्हुनि जो रश लॻी पई हूंदी, तव्हांखे टिकेट कान मिलंदी। चंद ॾींहं पहिरीं, तक़रीबन साल ॾेढ साल पहिरीं, असांजो चाचड़ दोस्त हो, हुन चयो त असां इहो फनकार आयो सिंध जो हिकिड़ो, चई हिते असां जिदे में इहो 100 रियाल मुक़ररु कयो हिकिड़े टिकेट जो, बाबा का हुननि इस्तरा वग़ैरह बुक कई, 100 रियाल माण्हू रखियूं। त बा जेको आहे इहे सिंध जो मशहूरु फनकार आहे शमसुद्दीन शमन अली मीराणी अलाए छा अहिड़ो को नालो अथसि, चई 100 रियाल हिकिड़ी टिकेट जो रखियईं। ऐं बाबा जेको अचे 100 रियाल चई त पछाड़ी जो वेहण जी जाइ कान हुई, सफ़ा फुल 100 रियाल बि ॾियनि ऐं सभु कम छॾे हुते पहुता। ऐं हिते जेको हीअ मामूली महफ़िल आहे, जंहिंखे रब जा मलाइक पंहिंजी रहमत सां ढापे रखनि, ऐं मलाइक फरिश्ता समंदर जूं मच्छियूं वग़ैरह अलाह जी मख़लूक अहिड़ी महफ़िल जे लाइ दुआऊं कनि जिते रब जो ज़िक्र कयो वञे ऐं रब जी वॾाई बयान कई। उन में असांजे लाइ, असांखे अचण जे लाइ टाइम न हुजे त असांजी वॾी बदनसीबी आहे, बदबख्ती आहे। पोइ इहो मातम जीअं तव्हांजे साम्हूं आयतूं पढ़ी रहियो आहियां, वयुनज़िरूनकुम लिक़ाअ यौमिकुम हाज़ा, ए बंदाओ छा तव्हांजे मथां अल्लाह जूं आयतूं कोन पढ़ियूं वयूं हुयूं? छा लिक़ाअ यौमिकुम हाज़ा, छा तव्हांखे हिन रब जे मुलाक़ात जो डिॼारियो न वियो हो? हिसाब किताब जे ॾींहं जे बारे में तव्हांखे न ॿुधायो वियो? क़ालू बला वलाकिन हक़्क़त कलिमतुल अज़ाबि अलल काफ़िरीन। अल्लाह फरमाए तो, चवंदा जी हाँ आया हुआ, नुमाइंदा आया हुआ, उलमा आया हुआ, नबी आया हुआ, पैगंबर आया हुआ, पर असांजे मथां बदनसीबी बदबख्ती घर करे वई हुई। अल्लाह फरमाईंदो, क़ील दुख़ुलू अबवाब जहन्नम ख़ालिदीन फ़ीहा, इन्हनि खे जहन्नम में दाख़िल कयो। फ़बिअस मस्वल लिल मुतकब्बिरीन, बुरो ई अंजाम आहे मुतकब्बिर इंसाननि जो, जेके पंहिंजे पाण खे वॾाई इख्तियार कनि था ऐं मुतकब्बिरानी तरीक़े जी ज़िंदगी गुज़ारीनि था। ॿियो उहो गुरोह हूंदो, वसीक़ल लज़ीन इत्तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा, हिकिड़ो उहो गिरोह जेको अल्लाह जो ख़ौफ़ दिल में पैदा कंदो हो, चाहे कहिड़ो बि मामिलो हुजे, चाहे उथण हुजे, चाहे वेहण हुजे, हुन जो दिल में रब जो ख़ौफ़ हूंदो। वसीक़ल लज़ीन इत्तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा फुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा, उन्हनि जे लाइ जन्नत जो दरवाज़ो खोलियो वेंदो। मुत्तक़ी इंसाननि जो नतीजो ॾिसो, जिन दुनिया जे अंदरि पंहिंजे पाण खे संभाले हलिया, हर क़दम ते पंहिंजे पाण खे संभालायूं, उन्हनि जो नतीजो ॾिसो छा आहे। क़ील दुख़ुलू अबवाब, यानी हिन में अल्लाह फरमाए थो, वसीक़ल लज़ीन इत्तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा फुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फदख़ुलूहा ख़ालिदीन। अल्लाह जे तरफ़ां तव्हांजे मथां सलामती हुजे, हाणे तव्हां हमेशा ख़ुशि हूंदा हो, ग़मी परेशानी ख़तम, ऐं तव्हां इन जन्नत में हमेशा रहंदा। केॾी वॾी फज़ीलत, केॾो वॾो नतीजो ऐं केॾो वॾो, जंहिं ज़िंदगीअ में तव्हां पंहिंजे पाण खे संभालियो, हराम शयूं आहिनि, ग़लति शयूं आहिनि, उन्हनि खां तव्हां पंहिंजे पाण खे बचायो, त उनजो नतीजो ॾिसो त अल्लाह ताला जन्नत ऐं सलामती ऐं हमेशा रहण वारो घर। तव्हांखे ख़बर हूंदी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु हदीस बयानु फरमाई, हिकु उहो शख़्स जंहिंखे हिकु ख़ूबसूरत औरत बुराईअ जे लाइ ऑफर करे थी, हुनखे वक़्ती तौर मजबूरी थी, हू उन बुराईअ जे लाइ आमादा थिए थी, उन शख़्स वटि वञे थी पैसनि जी मजबूरीअ जे करे, कंहिं शइ जे मजबूरीअ जे करे,
जॾहिं हू पंहिंजे इफ़त ऐं पाक दामिने जेके यानी खेलण जे लाइ राज़ी थिए थी, पर हुनखे अलाह जो ख़ौफ़ अचे थो। चवे थी त हे बंदा, आऊं हिन वक़्तु मजबूर आहियां, छा तोखे अलाह जो ख़ौफ़ कोन थो अचे? उन शख़्स खे अलाह जो ख़ौफ़ पैदा थियो, पैसा बि ॾिए थो, हुनजी उहा हाजत पूरी करे थो। चवे थो त हाणे हे बंदी तूं वञ, मूंखे कुझु न पोइ मुंहिंजे अलाह जो ख़ौफ़ आहे। हिकु उहो शख़्स जॾहिं हिकु जॻह ते फासनि था, चट्टान हेठि थिए थी, गार में फाथा पिया आहिनि, पंहिंजो सालेह अमल पेश कनि था, या अल्लाह मूं तुंहिंजे करे ही अमल कयो हो, मुंहिंजो अमल क़बूल कर, उहा चट्टान वापसि। केॾी वॾी मुत्तक़ीन जी फज़ीलत, केॾो वॾो मक़ाम। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, हिकु शख़्स पंहिंजे जिस्म खे मरण खां पोइ वसियत कई, हिनखे बाहि ॾिनी वञे, बाहि करण खां पोइ छार खे मिटीअ खे समुंड में उछलायो, ख़तम कयो वञे। अल्लाह तबारक व तआला इन शइ ते क़ादिर आहे त उन मिटीअ जे ज़रनि खे बि जमा करे, उनखे समुंड मां कढी करे जमा करे, पोइ उनखे वरी उहो ई इंसान बनाए जेको पहिरीं वियो ऐं पुछो वियो त हीउ तूं अमल छो? या अल्लाह, मूंखे तुंहिंजे दिलि जो ख़ौफ़ जो, मुंहिंजे दिलि में ख़ौफ़ हो, ऐं तव्हांजे साम्हूं मुंहिंजा अमल ऐं मुंहिंजियूं उहे शयूं न आहिनि, त आऊं कीअं तव्हांजे साम्हूं पेश थियां? मुंहिंजा रब, इन तुंहिंजे ख़ौफ़ जे करे मूं ही कमु कयो ऐं हीअ वसियत कई। केॾो वॾो अलाह जो ख़ौफ़! अॼु असांखे उहो ख़ौफ़ छो नथो थिए? असांजे दिलनि ते असर छो नथो थिए? وَيَوْمَ الْقِيَامَةِ تَرَى الَّذِينَ وُجُوهَهُمْ مُسْوَدَّةٌ। अल्लाह तबारक व तआला क़ुरान में फरमाए थो, وَيَوْمَ الْقِيَامَةِ تَرَى الَّذِينَ ظَلَمُوا عَلَى وُجُوهِهِمْ مُسْوَدَّةٌ। क़यामत जो ॾींहुं हूंदो, उन ॾींहुं हिकु अहिड़ो गिरोह हूंदो जिन जे चेहरे ते स्याही शामिल हूंदी, कारो चहिरो थी वेंदो। कहिड़ा उहे इंसान आहिनि जिन पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म कयो, पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयूं ऐं रब जी नाफ़रमानियूं कयूं। उन्हनि जो चेहरो क़यामत जे ॾींहुं स्याह हूंदो। ऐं अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, वल्लज़ीन इत्तक़ौ फ़ौक़हुम यौमल क़ियामा। ऐं उहो चेहरो क़यामत जे ॾींहुं रोशनास हूंदो, रोशनीअ वांगुरु हूंदो, जेको रब जे साम्हूं मुत्तक़ी ऐं परहेज़गार जो चेहरो हूंदो। ऐं ॿी जॻह ते फरमाए थो, बिमफ़ाज़तिहिम, उहो चेहरो कामयाब ऐं कामरान हूंदो। मुंहिंजा दोस्तो, असीं अगरि गौर फिक्र कयूं ऐं शरीयत में अगरि ॾिसूं त शरीयत जा जेके बि अहकाम आहिनि उहे असांखे इन शइ जो दर्स था ॾियनि त असां तक़वा हासिल कयूं, रब जो ख़ौफ़ पैदा कयूं। ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़्शा। ही क़ुरान तव्हांजे लाइ नाज़िल कयो वियो आहे ताजो तव्हां दिलनि में ख़ौफ़ पैदा कयो। हज जहिड़ो केॾो वॾो फरीज़ो, ऐं हज में हर ज़ात, हर क़ौम, हर मुल्क, उन सभिनी जो कपिड़ो हिकिड़ो, कलमो ज़बान ते हिकिड़ो, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। चाहे उहो कहिड़ी बि बिरादरी सां तालुक़ रखंदो हुजे, पर हुन कलमो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पढ़ियो आहे, अल्लाह जी तौहीद खे सम्झे थो, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजो क़ाइद ऐं रहबर सम्झे थो, हुन जो कपिड़ो हिकिड़ो आहे ऐं ज़बान ते कलमो हिकिड़ो आहे।
इन सॼे अमल जो फ़लसफ़ो ऐं नतीजो छा आहे ऐं इन में दर्स छा आहे? الحج أشهر معلومات فمن فرض فيهن الحج فلا رفث ولا فسوق ولا جدال في الحج. حج جو مهينا ऐं हज जा ॾींहं मालूम आहिनि. अशहुर मालूमात फमन फरज़ फीहिन الحج, जेको शख़्स हज जो इरादो करे फला रफ़थ वला फसूक़ वला जिदाल फिल हज, उनखे पंहिंजे घर वारनि जे वेझो न वञणो आहे ऐं ग़लति कमु न करणो आहे, लड़ाई झगड़ो न करणो आहे जेकॾहिं हुन हज जी नियत कई आहे. फला रफ़थ वला फसूक़ वला जिदाल फिल हज वमा तफ़अलू मिन खैरिन फइन्नहु वमा तफ़अलू मिन खैरिन यअलमुहु अल्लाह. ऐं जेको बि तव्हां कमु कयो था अल्लाह तबारक व तआला हुनखे ॼाणे थो. ऐं अॻियां कहिड़ो दर्स अची रहियो आहे, वतज़व्वदू फइन्न खैर ज़ादि तक़वा. जेतिरो तव्हांखे थी सघे तव्हां ज़ादे मात हासिल कयो. ज़ादे मात कहिड़ो हासिल कयो? तक़वा जो हासिल कयो. वत्तक़ूनी या उलिल अलबाब. ए इंसानो, हेॾो वॾो फरीज़ो अदा करे रहिया आहियो. नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, ही उहो शख़्स जेको हज करे थो अल्लाह जे लाइ, उहो ईअं गुनाहनि खां पाक थी वञे थो जीअं नंढड़ो ॿारु मासूम माउ जे पेट मां पैदा थिए थो. पर उनखे दर्श कहिड़ो ॾिनो वञे पियो? सिर्फ़ तूं अरफ़ात में आयो आहीं, मुज़दलिफ़े में आयो आहीं, मिना में आयो आहीं, तुंहिंजे ज़बान ते कलमो हिकिड़ो आहे. पर वतज़व्वदू फइन्न खैर ज़ादि तक़वा. जेतिरो बि तोखां थी सघे त तूं ज़ादे मात तक़वा के बना. वत्तक़ूनी या उलिल अलबाब. एक अक़लमंद इंसानो, अल्लाह का ॾिजो, मूंखां ॾिजो. मालूम इहो थियो त हज जहिड़ो फर्ज़ जेको मालदार इंसान हुजे उनजे मथां हज फर्ज़ आहे. पर उनखे बि तक़वा जो दर्स ॾिनो पियो वञे त तक़वा जेकॾहिं कंदाओ, हासिल कंदाओ त तव्हां जो इहो अमल क़ाबिल क़बूल थींदो जेकॾहिं तव्हांखे रब जो ख़ौफ़ न आहे, कंहिं दुनिया जी गरज़नि तां तव्हांजो इहो वॾो फरीज़ो आहे. हाजी साहिब लिखियो वेंदो ऐं फिलाणो यार माण्हू उते हार पाराईंदा, एयरपोर्ट ते मुंहिंजी वॾी जेको सो इज़त थींदी ऐं मुआशिरे में मूंखे हाजी साहिब चवंदा त मुंहिंजा दोस्तो इहो हज अलाह वटि को बि अलाह इन हज जी अलाह खे ज़रूरत न. लन यनाल अल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम. ए बंदाओ, तव्हां रब जे राह में जेकी कुर्बानी कयो था, जेकी नुसुक कयो था, तव्हां रत वाहियो था, हालांकि गोश्त इन जो पाण इस्तेमाल कयो था. लन यनाल अल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा. इन जो गोश्त बि रब वटि नथो पहुचे. इन जी जेकी बि तव्हां तकलीफ़ कयो था रब वटि नथी पहुचे. कहिड़ी शइ पहुचे थी? वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम. इन शइ जी इन वटि रब वटि उहा शइ खपे थी जेकी तव्हांजे दिलि जे अंदरि रब जो ख़ौफ़ आहे. अॼु असीं निमाज़ूं पढ़ूं था, ज़कातूं ॾियूं था, सदका ॾियूं था, पर जेकॾहिं रब जो ख़ौफ़ न आहे, रब जे ख़ौफ़ जे करे अमल नथा कयूं त असांजे इहे अमल के बि क़ाबिल क़बूल न थींदा. रिजालुन ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह. अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, मुंहिंजा अहिड़ा बंदा आहिनि, अहिड़ा इंसान आहिनि जिनखे रिजालुन ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह. अल्लाह जा जेके बंदा आहिनि उन्हनि खे पंहिंजो कारोबार, पंहिंजी तिजारत उहा अल्लाह जे ज़िक्र खां नथी रोके. अल्लाह वरी अॻियां अल्लाह जे ज़िक्र जी तफ़सील कई. व इक़ामिस सलात व ईताइज़ ज़कात. उहे अल्लाह जो ज़िक्र जी कहिड़ी सूरत आहे? कहिड़ा अल्लाह जा बंदा आहिनि जिनखे अल्लाह जे ज़िक्र खां का बि शइ मना नथी करे. चाहे हुनजी तिजारत हुजे, तिजारत में घाटो बर्दाश्त करे सघे थो,
पर रब जे ज़िक्र में कमी बर्दाश्त नथो करे सघे। अल्लाह ताला उन्हनि बंदनि जो क़ुर में ज़िक्र करे रहियो आहे। हिकु उहे जेके अल्लाह जे निमाज़ जी पाबंदी कनि था, ॿिए उहे इंसान जेके पंहिंजे माल मां ज़कात ॾियनि था। अॻियां अल्लाह तबारक व तआला छा थो फरमाए, यख़ाफ़ून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अब्सार। हाणे इन ॻाल्हि जो ज़िक्र अची वियो, निमाज़ ज़कात छो था पढ़नि। यख़ाफ़ून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अब्सार लियज़ियहुमुल्लाहु अहसन मा अमिलू वयज़ीदहुम मिन फ़ज़लिहि वल्लाहु यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। अल्लाह फरमाए थो, ही निमाज़ूं ज़कातूं सभु कुझु इन जे करे ॾियनि था, यख़ाफ़ून ही डिॼनि था, यौमन तक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अब्सार, जंहिं ॾींहुं इंसान जूं अखियूं खुली खुली रहिजी वेंदियूं, चेहरा बि। बल्कि हदीस में अचे थो, गुनाहगारनि खे चेहरे जे बल हलायो वेंदो। सहाबन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, कहिड़ी तरह क़यामत जे ॾींहुं चेहरे जे बल हलंदो? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, छा अल्लाह तबारक व तआला दुनिया में हुननि खे पेरनि जे बल हलाए थो? फरमाइनि था, जी हा। फरमाई, पोइ अल्लाह जे लाइ कहिड़ी मुश्किल ॻाल्हि आहे जो हुननि खे चेहरे बल हलाए। अनस रज़ियल्लाहु ताला फरमाईंदा त हा, सदक़्ता या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां सची चयो। लियज़ियहुमुल्लाहु, उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, उन्हनि खे बदिलो ॾिनो वेंदो उन्हनि जे अमलनि जो। कज़ालिक युरीहिमुल्लाह, मालूम इहो थियो त निमाज़ूं ज़कातूं दीन जा जेके बि अहकाम आहिनि, हज हुजे कुर्बानी हुजे, उन्हनि सभिनी जो फ़लसफ़ो तक़वा आहे। जेकॾहिं तव्हांजे दिलि जे अंदरि निमाज़ पढ़ण जे करे रब जो ख़ौफ़ पैदा नथो थिए, गोया तव्हांजी अमल तव्हांखे या निमाज़ पंहिंजी कमु न करे रही आहे। जेकॾहिं तव्हां ज़कातूं ॾेई रहिया आहियो, ख़ैरातूं करे रहिया आहियो, त तव्हांजे दिलि में जेकॾहिं तक़वा न आहे, अल्लाह तबारक व तआला खे इन अमल जी का ज़रूरत न। ऐं तक़वा वारनि जो नतीजो ऐं केतिरे क़दुरु अल्लाह तबारक व तआला मर्तबो फरमायो आहे, वल्लाहु युहिब्बुल मुत्तक़ीन। अल्लाह तबारक व तआला मुत्तक़ी इंसाननि सां मोहबत करे थो। केॾी वॾी ॻाल्हि! यानी मुत्तक़ी इंसान, परहेज़गार इंसान, उहो किथे बि परेशान नथो थिए, चाहे वो रिस्क जो मसलो हुजे, चाहे वो कहिड़ो बि मसलो हुजे। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा, जेको शख्स रब जो ख़ौफ़ पैदा करे थो पंहिंजे दिलि जे अंदरि, अल्लाह तबारक व तआला हुनखे हर मुश्किल मां कढे थो, हर तंगीअ मां हुनजी रास्तो सही रस्तो ॾे थो। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा, अल्लाह तबारक व तआला हुनजो ख़ुरूज कढे थो। वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, जेको इंसान मुत्तक़ी परहेज़गार आहे, अल्लाह तबारक व तआला हुनखे रिज़्क़ उतां ॾे थो जितां हुनखे गुमान कोन्हे। असां परेशान छो आहियूं? निमाज़ूं असांजी छो थियूं वञनि? सुठा सुठा कम दीन जा छो था वञनि? दुनिया जे करे, दुनिया जे मामलनि जे करे, दुनिया जे पैसे जे करे। मुंहिंजा दोस्तों, इहो नतीजो आहे मुत्तक़ी इंसान। सैयदना उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, जेकॾहिं आसमान सां आवाज़ अचे, सभ जा सभु जन्नती आहिनि, हिकिड़ो शख़्स जहन्नमी आहे, फरमाए थो त मूंखे अल्लाह मां उमीद आहे, थी सघे थो आऊं हिकिड़ो उहो जन्नती हुजे। ऐं जेकॾहिं इहो आवाज़ अचे, सभ जा सभु जन्नती आहिनि, हिकिड़ो शख़्स जहन्नमी आहे, चए थो मूंखे अल्लाह जो एतिरो ख़ौफ़ आहे, अल्लाह जो एतिरो डपु आहे, शायदि आऊं उहो न हुजे। हालांकि अशरा मुबशरा साहब, जिनखे ज़िंदगी में जन्नती बशार ॾिनी वञे, जिनखे रज़ियल्लाहु अन्हु मरज़ू अन्हु चयो वञे, असां हुन जे मुक़ाबले में छा आहियूं जो एतिरा पंहिंजनि नंढनि वॾनि अमलनि ते फ़ख्रु कयूं था ऐं ॿियनि खे घटि सम्झूं था ऐं तकबुर कयूं था।
सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जो केॾो वॾो मर्तबो फज़ीलत जे घटीअ में मटे उन में शैतान खे मजाल नाहे जो मटे, जंहिंजे बारे में क़ुरान आयतूं बनी थी नाज़िल थिए, क़ुरान उन जी शक्ल उन जी राय में उनखे क़ुरान कयो वञे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईं सितारनि जेतिरियूं अगरि नेकियूं कयूं दुनिया जे अंदरि इंसान जूं त उमर रज़ी अल्लाह ताला। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु महफ़िल में वेठा हुआ, मजमूओ लॻो पियो आहे, सहाबी वेठा आहिनि, सभु वॾी महफ़िल लॻी पई आहे। हिकु ॿ नौजवान शख़्स अचनि था, हिकु वॾी उमिरि जे माण्हूअ खे पकड़ियो, घेलियो, घसीटो उन महफ़िल में वठियो था। पुछो वञे थो सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी खिलाफ़त आहे, वक़्त जो ख़लीफ़ो आहे। पुछो थो त हिन शख़्स खे तव्हां छो वठी आया आहियो, हिन जो कहिड़ो ॾोह आहे ऐं हिन खे इन हिसाब सां छो वठी अची रहिया आहियो। चवणु लॻो हू ॿ जेके यंग छोकिरा हुआ उन चवणु लॻा त तव्हांखे हे वक़्त जा ख़लीफ़ा ख़बर न आहे त हिन शख़्स असांजे वालिद जो क़त्ल कयो आहे ऐं उन जे करे असां हिन खे तव्हांजे अदालत में पेश कयो आहे। हाणे तव्हांजी अदालत, तव्हांजो फ़ैसिलो ऐं हीउ क़ातिल असांजे वालिद जो तव्हांजे साम्हूं। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन शख़्स खे चयो त छा तो वाकई क़त्ल कयो आहे? चई हा, हुन जा जानवर मुंहिंजे ज़मीन में आया, हिकु ॿ चकर झलण जे बावजूदि जज़्बात थी वई, वॾो को पथर खयमि हिन जे मथे में लॻो ऐं माण्हू मरी वियो, हिन जो वालिद साहब मरी वियो। चई नफ़्स बिन नफ़्स, हाणे क़िसास थींदो, क़िसास लाज़िम थींदो, छो तो क़त्ल कयो आहे। फ़ैसिलो अदालत उमर में आहे। चवणु लॻो ए उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु, मूंखे 3 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी वञे, ऐं पोइ हिते बदू आहियां, ॿाहिराड़ीअ मां आयो आहियां, मूंखे कुझु मामला ठीकु करणा आहिनि, मूंखे इजाज़त ॾिनी वञे ऐं वञा थो पंहिंजा मामला ठीकु करे 3 ॾींहंनि खां पोइ तव्हांजे अदालत में पेश थींदुसि, पोइ तव्हां मूंखे भले क़िसास कयो। चवणु लॻो सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु, तोखे 2 सूरतनि में माफ़ी मिली सघे थी, हिकु उन जा वारिस तोखे माफ़ कनि, या हिन महफ़िल में जेके इंसान वेठा आहिनि उहे तुंहिंजी किफ़ारत खणनि, तुंहिंजी ज़िम्मो खणनि, तुंहिंजो तोखे माफ़ी मिली सघे थी, इन खां अलावा माफ़ी न मिले। 3 दफ़ा उथी करे महफ़िल में आवाज़ ॾे थो, ए सहाबियो, आऊं ॿाहिराड़ीअ मां आयो आहियां, मूंखां ख़ता थी आहे, मुंहिंजो ज़िम्मो खणो, आऊं वञा थो मोटी करे पंहिंजा मामला ठीकु करे अचां। ॿियो दफ़ा चए थो, 3 दफ़ा चए थो। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वरी हुन नौजवान छोकिरनि वटि वञे थो, ॾिसो पिया वॾी उमिरि जो आहे, जेकॾहिं तव्हां वटि गुंजाइश हुजे माफ़ी करण जी, माफ़ी कयो, न असां क़िसास वठंदासीं, असां माफ़ी कोन कंदासीं। महफ़िल लॻी पई आहे, 4 दफ़ा चवे थो त मूंखे मौक़ो ॾियो 3 ॾींहंनि जो, मुंहिंजो ज़िम्मो खणो, अदालत उमर आहे, मुंहिंजो ज़िम्मो खणो, 3 ॾींहंनि खां पोइ आउं मोटी ईंदुसि। सैयदना अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु उथे थो ऐं चवे थो त हे उमर, हिन शख़्स जो ज़िम्मो आउं खणां थो। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हैरान थी वियो, परेशान थी वियो। ए अबू ज़र ग़फ़ारी, छा तूं हिनखे सुञाणी थो? चई न। पोइ हिन जो ज़िम्मो कीअं खणिजे? अल्लाह ते मूं तवक्कल कयो आहे, वतवक्कल अला अल्लाह, मूं अल्लाह ते तवक्कल कयो आहे, इंशाअल्लाह अल्लाह कंदो 3 ॾींहंनि खां पोइ। वॾी ॻाल्हि सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जी अदालत आहे ऐं ज़िम्मो खणण वारो तूं आहीं, जेकॾहिं ही शख़्स न आयो पोइ सम्झी सघी थो त हिन जे बदल ए अबू ज़र ग़फ़ारी तोखे बि क़त्ल करे सघूं था। चवणु लॻो अल्लाह ते मूं सुपुर्द कयो आहे, अल्लाह ते मूं तवक्कल करे हिन खे माफ़ी ॾिनी वञे, मुंहिंजो ज़िम्मो आहे, 3 ॾींहंनि खां पोइ हिन शख़्स ही ईंदो, भले हिन खे मोकिले। ही शख़्स वञे थो, 3 ॾींहंनि खां पोइ सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु गलिन में शाम जे टाइम अस्सलात वल जमा, अस्सलात जमा, यानी माण्हुनि खे जमा कंदो हो, पोइ को बि हद नाफ़िज़ कंदो हो या कानून नाफ़िज़ कंदो हो, छो जो उन में के वॾा वॾा सहाबी एतिराज़ पेश कंदा हुआ ऐं इन जो ॿी हिकमत इहा हूंदी हुई त दुनिया में जेके बि ग़लति कमु करण वारा उहे डिॼी वञनि त घणा ही ग़लति कमु करण जो ही नतीजो आहे
उन जे करे उन जा फ़लसफ़ा काफ़ी हूंदा। सैयदना उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु 3 ॾींहंनि खां पोइ महफ़िल जमा कई आहे। सभु माण्हू जमा थिया। अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु वेठो आहे। उमर रज़ियल्लाहु ताला जी अदालत आहे। उहे 2 नौजवान अचनि था। हे शख़्स बहराड़ीअ वारो अञा न आयो, अराबी बदू अञा ताईं न पहुतो। अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां सवाल करे थो उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, हे अबू ज़र ग़फ़ारी, छा तोखे ख़बर आहे किथे आहे शख़्स? कि मूंखे वल्लाहु आलम, मूंखे का ख़बर कान्हे किथे आहे किथे न आहे, मूंखे ख़बर न आहे। इन देर में थोड़ी देर थी आहे। लब्बैक या उमर, लब्बैक या उमर चई करे अचे पियो। एक वक़्त जा ख़लीफ़ा आऊं अची वियो आहियां, आऊं पहुची वियो आहियां, परेशान न थी। आयो आहे, चवण लॻो अदालत में पेश थियो आहे ऐं इहे लफ़्ज़ जेके हुन चया उन्हनि ते अगरि गौर कजे, हुन चयो वल्लाहि मा अलैय मिन उमर वला अलैय मिन अन्नास। आऊं हिन महफ़िल में इन जे करे न आयो आहियां त ही वक़्त जो ख़लीफ़ो आहे उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, हिन जो वॾो दबदबो आहे, रोब आहे ऐं उमर जे डप जे करे हुन महफ़िल में आयो आहियां। इहा ॻाल्हि कॾहिं न सोचिजो ऐं इन ॻाल्हि खे बि न सोचिजो त ही माण्हुनि जे ख़ौफ़ जे करे ऐं जेको अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु ज़िमू कयो आहे, उन ज़िमी जे करे ही शख़्स मोटी आयो आहे। चवण लॻो न, इहे शयूं मूंखे वापसि न करण ते मजबूर कयो अथनि। मूंखे अगरि शइ खे मजबूर कयो आहे उहो रब जे ख़ौफ़। इन्नहु यअलमु सिर्र व अख़फ़ा। सैयदना उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे अखियुनि मां एतिरा आंसू अचनि था जो ॾाढ़ी मुबारक ताईं पहुचनि था ऐं चवण लॻो नफ़िदूनी या अमीर अलमुमिनीन हद्दम मिन हुदूदिल्लाह। मूं क़त्ल कयो आहे, मूं ख़ता कई आहे, मुंहिंजे मथां हद खे नाफ़िज़ कयो वञे, छो मूंखे पाक कयो वञे। आऊं रब वटि जॾहिं वञा आऊं पाक साफ़ हुजां, मुंहिंजी जेकी ख़ता जी सज़ा आहे उहा दुनिया जे अंदरि मूंखे मिले, आऊं रब वटि वञा त पाक साफ़ थी। सैयदना उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु ज़ारो ख़ता रोई रहियो आहे। वरी वञे तो हुन शख़्सनि खे मिन्थ करे थो, एतिरो तव्हां मामिलो ॾिठो आहे, हीउ एतिरो वॾो मुत्तक़ी इंसान आहे, छा हिन ते तव्हां गौर फ़िक्र न कंदा? वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा। जॾहिं हू सैयदना उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु वरी हुननि खे रिक्वेस्ट करे थो, हू माफ़ पियो करे। अहिड़ी तरह हिकु औरत जो वाक़ियो अचे थो जेका ज़िना थिए थी। या रसूल अल्लाह तहिरनी इन्नी ज़नैत, मूंखे पाक कयो वञे, मूंखे हद कई वञे, आऊं शादी शुदा आहियां, नंढड़ो ॿारड़ो अथसि। पाण सल्लम फरमाइनि था, हाणे ही जेको खीर पीअंदड़ ॿारु आहे इहो जेसिताईं वॾो थींदो पोइ उनखे वठी पोइ तुंहिंजे मथां हद कई। मुफ़स्सिरीन लिखनि था त हू अञा ॿारड़ो नंढो आहे। उन ॿारड़े जे वात में मानीअ जो टुकड़ो विझी अचे थी अदालत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में, या रसूल अल्लाह तहिरनी खलास, ही ॾिस ॿारड़ो जेको आहे ही वॾो थी वियो आहे, हाणे ही मानी टिकी खाई रहियो आहे, मूंखे पाक कयो। इहो तक़वा, इहा ही परहेज़गारी। पाण सल्लल्लाहु फरमायो त न, अञा ही नंढड़ो आहे। पोइ जेॾी महिल हद नाफ़िज़ कयो थी वञे, सहाबी उन जे रत जा छंडा अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे लॻनि था, हाय हिन ज़ानी औरत जो रत मुंहिंजे कपिड़नि खे लॻो आहे। पाण सल्लल्लाहु फरमायो त ख़बरदार हिन खे ज़ानी न चओ, वल्लाही हिन जेकी तौबा कई आहे ऐं जेको हिन रब जो जेको ख़ौफ़ पैदा कयो आहे, इनखे अगरि ॿिनि शहरनि जे विच में बि तक़सीम कयो वञे उन खां बि वधीक हिन जी तौबा आहे। त मुंहिंजा दोस्तो, इंसान जी फितरत में गुनाह हूंदो आहे, पर अॻे ईअं हूंदो जीअं हज़रत आदम अलैहिस्सलाम खां ख़ता थी वरी माफ़ी, रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन मिनल ख़ासिरीन। पर अॼु जेको शैतान असां सां मामिलो करे रहियो आहे, अॼु जहिड़ी तरह शैतान असांजे साम्हूं कमु करे रहियो आहे, उन में असांखे पंहिंजनि गुनाहनि ते, पंहिंजनि ग़लति कमनि ते निदामत ऐं शर्म ख़तम थी वियो, बल्कि असां उन्हनि कमनि जा
नवां नवां नाला ॾिना आहिनि, जीअं व्याज जो नओं नालो, फिलाणी कम जो। मालूम इहो थियो त इंसान अल्लाह तबारक व तआला खे इंसान जी उहा अदा ॾाढी महबूब थींदी, गुनाह करे वरी रब खे सॾाए माफ़ी करे, इहा असांजी फितरत में हुई। उनजे बचण जे करे शैतान अॼुकल्ह इहो हरबो इस्तेमालु कयो त ही न को माफ़ी कनि ऐं न को हिननि खे को अहिड़ो यानी गुनाह ते हू फ़खुर कनि। अॼु ॾिसो मुआशिरे जे अंदरि असां कहिड़े कदुर गुनाहनि ते फ़खुर करे रहिया आहियूं। जेकॾहिं लेन देन कारोबार में जेकॾहिं व्याज जी आहे, सूद जी आहे, उन जा बि नवां नवां नाला अची विया आहिनि, तरह तरह जा गुनाहनि जा नवां नवां रस्ता अची विया आहिनि, जिन ते असां फ़खुर करे उहो कमु करे रहिया आहियूं। त मुंहिंजा दोस्तो, अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह ताला मूंखे ऐं तव्हांखे सही तरह पंहिंजो दिलनि में ख़ौफ़ ॾे ऐं सही तरह उन्हनि शयुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ ॾे ऐं सहाबनि वारो रस्तो ऐं जनाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो रस्तो ऐं उन्हनि जो जेको दिलि जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो हो, उही असांजे दिलनि जे अंदरि पैदा करे। त मुंहिंजा दोस्तो, क़द अफ़लह मन तज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा, उही इंसान कामयाब ऐं कामरान थी सघे थो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे मूंखे तव्हांखे सभिनी शयुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ ॾे। वमा अलैना इल्लल बलाग़ुल मुबीन।